ओम शांति। अदिति मूल्य तारीख है 25/2023। मीठा मीठा बाप दादा चवंता मीठे मीठे बार श्री जी शेष मते अलनसाता नरसा श्री नारायण देवेंद्र निश्चय में ही विजय। प्रश्न, ईश्वर जी डायरेक्ट रचना में केड़ी विशेषता अवश्य योजने खपे? उत्तरा, सदा हर्षित रहने जी। ईश्वर जी रचना से मुक्तल सदैव ज्ञान रतन निकलदा रहन। चलन ॾाढी रॉयल खपे। बाप जो नाम बदनाम करण वारी चलन न हुजे। रोइण, लड़ण, जगण, उल्टो सुल्टो खाइण ईश्वरी संतान जा लक्षण न आहिनि। ईश्वरी संतान कहलाइण वारा अगर रोईंदा आहिनि, कोई अकर्तव्य कंदा आहिनि त बाप जी इज्जत गवाईंदा आहिनि। इन करे ॿारनि खे ॾाढो ॾाढो संभाल करणी आहे। सदा ईश्वरी नशे में हर्षित रहणो। गीता तकदीर जगाए करे आई आहियां। ओम शांति। ॿारनि जो मुखड़ो ॾिसणो पवंदो। ये कोई साधु संत न आहे, बाप दादा ऐं ॿार आहिनि। हिनखे चइबो आहे ईश्वरीय कुटुंब परिवार। ईश्वर यानी परम पिता, जंहिंजो ॿार इहे ब्रह्मा आहे। पोइ तव्हां ब्रह्मा कुमार कुमारियूं आहे, इहे वर्ल्ड जो फादर आहे न। जीअं त सॼी दुनिया जा 3 फादर हूंदा आहिनि, हिकु निराकार, ॿियो प्रजापिता ब्रह्मा, लौकिक बात। परंतु कंहिंखे पतो न आहे। चित्र आदि भी ठाहींदा आहिनि, लेकिन ॼाणदा न आहिनि कि इहे कॾहिं आया हुया। शिव जो भी चित्र आहे, ब्रह्मा विष्णु शंकर जो भी चित्र आहे, परंतु उहे छा पाठ वॼाईंदा आहिनि, उन्हनि जो नाम छो गायल आहे, इहो कोई न ॼाणदो आहे। भल ॾाढा पढ़ियल लिखियल भी आहिनि, लाखों जी संख्या लेक्चर ॿुधण वारा भी आहिनि, परंतु तव्हां ॿारनि जे अॻियां जी कुझु भी न आहिनि। बिल्कुल ई तुच्छ बुद्धि आहे। बाबा अची करे सभिनि खे स्वच्छ बुद्धि थो ठाहे। पहिरियों असां तुच्छ बुद्धि हुयासीं, हाणे सभी असां स्वच्छ बुद्धि था ठहूं। तव्हां सभु कुझु ॼाणदा आहियो। ऊंचे जो ऊंचो बाप हाणे नई रचना रचनि था। नई दुनिया में नई रचना खपे। गांधी जी भी चईंदा हुआ, नई दुनिया नयो राज्य। भारत ई आहे जंहिंमें हिकु राज्य सत्युग में हुयो। सिर्फ सूर्यवंशी लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। पोइ चंद्रवंशी जो राज्य हूंदो त सूर्यवंशी प्राय लोक थी वेंदा। पोइ चईंदासीं चंद्रवंशी जो राज्य। हा, उहे ॼाणदा आहिनि कि लक्ष्मी नारायण थी करे विया, परंतु कहलाईंदा राम सीता जो राज्य। त ब्रह्मा कोई क्रिएटर न आहे, रचयिता हिकु बाप आहे। शिव बाबा रचता आहे न, रचता ईंदो अची करे बदलाईंदो आहे कि मां कीअं नई रचना रचां थो। ब्रह्मा द्वारा तव्हां ब्राह्मणनि खे रचियो आहे, त बाप सां जरूर वरसो मिलणो खपे। ये थोड़ी सी ॻाल्हि भी कोई सम्झी वञे त 21 जन्मनि जे लाइ उहो सौभाग्य। कॾहिं भी दुखी व विधवा न थी। ये कंहिंजी बुद्धि में पूरो नशो ही न आहे ॾाढो सहज। कंहिंजी बुद्धि में नशो न आहे न, लेकिन आहे ॾाढो सहज। ओम शांति। तव्हां ईंदा आहियो हिन पाठशाला में। कंहिंजी पाठशाला आहे? श्रीमद भगवत जी पाठशाला आहे। पोइ हुननि जो नाम गीता रखी छॾियो अथनि। श्रीमद श्रेष्ठ ते श्रेष्ठ परमात्मा जी आहे। उहो पंहिंजे ॿारनि खे श्रेष्ठ मत ॾींदो आहे। अॻियां त तव्हां रावण जी मते हलंदा हुयो, हाणे ईश्वर बाप जी मते हलंदा आहियूं। मां सिर्फ़ तव्हांजो बाप न आहियां, तव्हांजो बाप भी आहियां, टीचर भी आहियां, सतगुरु भी आहियां। जो असांजा ठहींदा आहिनि, चईंदा आहिनि शिव बाबा ब्रह्मा मुख द्वारा असां तव्हांजा ठहिया आहियूं। प्रतिज्ञा कंदा आहियूं, मां तव्हांजी आहियां, तव्हांजी ही रहींदमि। बाबा भी चईंदा आहिनि तव्हां असांजा आहियो। हाणे मुंहिंजी मते हलणो आहे। श्रीमत ते हलण सां तव्हां सुश्रेष्ठ लक्ष्मी नारायण ठही वेंदो। गारंटी आहे। कल्प पहिरियों भी तव्हांखे नर सां नारायण, नारी सां श्री लक्ष्मी ठातो हुयो। ईअं कोई मनुष्य चई न सघे, कंहिंखे चइण ईंदो ई न। इहे बाप ई चईंदो आहे, मुंहिंजा ॿार मां तव्हांखे राज्य सिखलाए करे वरी खां स्वर्ग जो मालिक थो ठाहियां। सत्य गाय अल्लाह जी दुनिया। भगवती भगवान खे अल्लाह चईंदा आहियूं। हिन समय सभु उल्टा लटकल आहिनि। चील अची करे टुंगो लॻाईंदी आहे, हिते भी माया टुंगो लॻाए ॾींदी आहे। दुखी ॾाढा थींदा रहंदा आहिनि न। हाणे बाप चवनि था तव्हांखे न दुखनि सां, विषय सागर सां खीर सागर में थो वठी हलां। हाणे खीर सागर त कोई आहे न। चई ॾींदा आहिनि विष्णु सूक्ष्म वतन में खीर सागर में रहंदो हुयो।
या अक्षर महिमा जाइन। हाणे मां ज्ञान सागर तव्हां ॿारनि खे स्वर्ग जो मालिक थो ठाहियां। तव्हां शांतिता ते वेहण सां चली करे काला थी आहियो। मां अची करे तव्हांखे तव्हांजे मथां ज्ञान वर्षा थो करां, जंहिंसां तव्हां गोरा थी वेंदव। शास्त्रनि में अक्षर आहे सागर। सगर राजा जा ॿार जली मरी विया। ॻाल्हियूं त ॾाढी ठाहे छॾी अथनि। हाणे बाप चईंदा आहिनि इहे सभु ॻाल्हियूं ॿुधी मां कढी छॾियो। हाणे मुंहिंजी ॿुधो। संशय बुद्धि विजयंती, संशय बुद्धि विनश्यंती थींदी, सॉरी निश्चय बुद्धि विजयंती थींदी आहे। हाणे मुंहिंजे मथां निश्चय रखो त निश्चय बुद्धि विजयंती। विजय माला जा धाणा ठही वेंदा। माला जो राज बि वापसि सम्झायो आहे। जो सुठी सर्विस कंदा आहिनि उन्हनि जी विजय माला ठहींदी आहे। सभिनि खां सुठी सर्विस करण वारा दाणा रुद्र माला जे अॻियां हूंदा आहिनि, हू विष्णु जी माला में ईंदा आहिनि। नंबरवार 108 विष्णु जी माला में भी ईंदा। तो नंबरवार 108 को 16,000 जी भी माला ऐड करो। 16,108 ईअं न सत्य त्रेता में सिर्फ 108 ही प्रिंस प्रिंसेस हूंदा। वृद्धि थींदी वेंदी, माला वधंदी वेंदी। प्रजा जी वृद्धि थींदी आहे त ज़रूर प्रिंस प्रिंसेस जी भी वृद्धि थींदी न। बाप चईंदा आहिनि कुझु बि न सम्झो त पुछो। हे मुंहिंजा लाडला ॿार, मूंखे ॼाणण सां तव्हां सृष्टि झाड़ खे ॼाणे वेंदा। बाबा चवनि था मूंखे ॼाणण सां त सॼी सृष्टि जे झाड़ खे ॼाणे वेंदा। ये झाड़ कॾहिं पुराणो न थींदो। भक्ति मार्ग कॾहिं शुरू थींदो आहे, इहो तव्हां ॼाणदा। ही कल्प वृक्ष आहे न, हेठि कामधेनु वेठी आहे, ज़रूर हुनजो बाप बि हूंदो। हाणे तव्हां बि कल्प वृक्ष जे तले ते वेठा आहियो, पोइ तव्हांजो नयो झाड़ शुरू थी वेंदो। प्रजा त लाखो जी अंदाज में ठहींदी आहे न, ठहींदी ऐं ठहींदी वेंदी। प्रजा त ॾिस लाखो जी अंदाज में ठहे थी ऐं ठहींदी वेंदी। बाक़ी राजा ठहण जरा मुश्किल आहे। हिन में साधारण गरीब ही उठंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि गरीब निवास मां आहियां न, दान बि गरीब खे कबो आहे। अहिल्याऊं कुब्जायूं पापात्मायूं जो आहिनि ईअं अहिड़े खे मां अची करे वरदान ॾींदो आहे। तव्हां हिकदमि सन्यासियुनि खे बि ज्ञान ॾींदा हिकदमि। ब्राह्मण ठहण बगैर देवता कोई ठही न सघे। जो देवता वरण जा हूंदा उहो ब्राह्मण वरण में ईंदा। हाणे पोइ देवता वरण में तॾहिं पोइ देवता वरण में वञी सघंदा। तव्हां माता पिता असां बालक तुंहिंजा ॻाईंदा आहियो, सभु ॻाईंदा सभु आहिनि, परंतु हाणे तव्हां प्रैक्टिकल में थिया आहियो। प्रैक्टिकल में असां हुन माँ बाप जी संतान ठही करे हुननि खां स्वर्ग जो वरसो था वठूं। ये ब्राह्मण आहे नई रचना, उच्च ते उच्च चोटी ब्राह्मण, उच्च ते उच्च भगवान, पोइ आहे ईश्वर संप्रदाय। त तव्हांखे एतिरो नशो हुजणो खपे। असां ईश्वर जा पोतरा पोतरियूं प्रजापिता जा ॿार आहियूं। हाणे ईश्वर जा ॿार त सदैव हर्षित रहणा खपनि न, कॾहिं रोइणो न खपे। हिते ॾाढा ब्रह्मा कुमार कुमारियूं कहलाइण वारा रोईंदा आहिनि। ख़ासि कुमारियूं, पुरुष रोईंदा न आहिनि त रोइण वारा नाम बदनाम कंदा आहिनि। हाणे माया जा मुरीद ॾेखाइण में ईंदा आहिनि। शिव बाबा जा मुरीद न ॾेखाइण में ईंदा आहिनि। बाबा अंदर में त सम्झंदा आहिनि, परंतु ॿाहिरां खां थोरी ॾिखलाईंदा, न त ॿियो ई किरी पवंदा। बाबा चवंदा आहिनि पंहिंजी संभाल करो। सतगुरु जी निंदा कराइण वारा कॾहिं ठहर न पाईंदा। उहो सम्झी वठनि असां राजगद्दी कॾहिं न पाईंदासीं। तव्हांखे सदैव हर्षित रहणो आहे। जॾहिं तव्हां हिते हर्षित रहंदा तॾहिं त 21 जन्म सुधा हर्षित रहंदा न। भाषण करण कोई वॾी ॻाल्हि न आहे, उहो त ॾाढो सहज आहे। श्री कृष्ण जहिड़ो ठहिणो आहे त हाणे सुधा हर्षित रहो। मुख तो सुधा ज्ञान रतन निकिरंदा रहनि। मुंहिंजे बाप खे परम पिता परमात्मा जो धन मिलियो आहे, जो मुंहिंजे आत्मा में धारण थींदो आहे, सो मां पंहिंजे मुख सां दान कंदो रहंदो। ये असांखे सम्झणो खपे। मुंहिंजे आत्मा खे परम पिता परमात्मा जो धन मिलियो आहे, जो मुंहिंजे आत्मा में धारण थींदो आहे। हाणे उहो ई ज्ञान धन मां पंहिंजे मुख सां दान थो करां। जीअं बाबा श्री जो लोन वठंदो आहे न,
दान ॾींदो। ईअं मां आत्मा बि हिन शरीर रूपी रथ जो लोन वठी करे हिन मुख द्वारा विश्व जी सर्व आत्माउनि खे बाबा जो ज्ञान दान था करा। हीअं ई असांखे अहिड़ी अवस्था असांखे जमाइणी आहे। बाबा ॿाहिरां खां भले प्यार ॾींदा आहिनि, परंतु ॾिसंदा हिननि जी चलन त बदनाम करण वारी आहे, त दिल में रहंदो आहे, इहे ठौर न पाए सघंदो आहे। बाबा खे उलना बि मिलंदा आहिनि। ईश्वर संतान को रोईंदी छो? आबरू अर्थात इज्जत हिते ईश्वर जी वेंदी न। रोईंदा झगड़ंदा उल्टो सुल्टो खाईंदा देवता रोईंदा त बि ॿी ॻाल्हि आहे। इहे त डायरेक्ट ईश्वर जी संतान असां ठाहियूं। डायरेक्ट असां निराकार बाप खे यादि करे हुन खां वरितो था वठूं ब्रह्मा द्वारा, त छा गति थींदी? अहिड़ो अकर्तव्य न करणो खपे जो बाप जी आबरू गवायूं। हर हिकु ॻाल्हि जी संभाल खपे। तव्हांखे ईश्वर पढ़ाईंदो आहे। हिन समय तव्हां जेतिरो मनुष्य हिन समय जेतिरे मनुष्य जेतिरा मनुष्य आहिनि ओतिरी मतियूं आहिनि, हिकु न मिले ॿिए सां। त बाप चईंदा आहिनि हिते तव्हां वेठा आहियो पंहिंजी ऊच ते ऊच तकदीर ठाहिणो। ऊच तकदीर सिवाय परमात्मा जे ॿियो कोई ठाहे न सघे। सत्य जी सृष्टि जे आदि में आहे लक्ष्मी नारायण, उहो त भगवान ई रचंदो आहे न। सत्य जी सृष्टि जे आदि में लक्ष्मी नारायण हुननि खे त बाबा ई हाणे रचनि था न। बाबा ई त राज्य भाग्य ॾियनि था। हुननि लक्ष्मी नारायण खे राज्य भाग्य कीअं ॾिने? यथा राजा रानी तथा प्रजा कीअं थी कोई न ॼाणंदो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि कल्प जी संगम युग ते मां ई अची करे लक्ष्मी नारायण जो राज्य स्थापना कंदो आहे। बाबा चईंदा आहिनि तव्हांखे राज तिलक मां थो ॾियां। मां स्वर्ग जो रचयिता तव्हांखे राज तिलक न ॾींदमि त केरु ॾींदो? बाबा चईंदा बाबा ई असांखे राज तिलक था ॾियनि। जेको बि हुते प्रिंस प्रिंसेस ठहींदा, पहिरियों 8 गद्दियूं वेंदियूं, पोइ 12 गद्दी वेंदा। उन्हनि सां गॾु बि नंढा राजा रानी हूंदा न स्टेट वाइज। त हुननि सभिनि खे राज तिलक था ॾियनि, बाबा था ॾियनि। बाबा चवनि था की तुलसी चईंदा आहिनि तुलसीदास चंदन घिसे। इहा ॻाल्हि हितां जी आहे। वास्तव में मां राम शिव बाबा चंदन घिसण जी त ॻाल्हि कोन्हे। अंदरि बुद्धि में बाप वरिते खे यादि कंदा आहिनि त इहे जीअं घिसण मायापुरी खे भुलो, हिन में अथाह दुख आहे। इहे कब्रिस्तान आहे। मिठा ॿार मिठे सुखराम खे यादि करो। इहा दुनिया त ख़तम थियणी आहे। विदेशनि में त बॉम्ब शादी किराईंदा आहिनि त सभु मकान किरी वेंदा। बॉम्ब शादी किराईंदा त सभु मकान किरी वेंदा। सभिनि खे मरणो आहे। किचर पट्टी खलास थियणी आहे। देवता किचर पट्टी में थोरी वेंदा। लक्ष्मी जो आह्वान कंदा आहियो त सफ़ाई यादी कंदा आहिनि। हाणे लक्ष्मी नारायण ईंदा त सॼी सृष्टि त साफ़ थी वेंदी न। सभु खंड ख़तम थी वेंदा। पोइ देवता ईंदा, उहे अची करे पंहिंजा महल आदि ठाहींदा। बॉम्बे हेतिरी हुई न, गावड़ो हुयो। हाणे ॾिसो छा ठहियो आहे। त पोइ अहिड़ो थींदो ऐं खंड रहंदा ई न, ॿिया खंड न रहंदा। पोइ वापसि सां उहो ई थी वेंदो, ॿियो खंड रहंदा ई न। सत्य में खारे पानी ते गांव थोरी हूंदा आहिनि। हुते मिठी नदियुनि ते शहर हूंदा आहिनि, जगह ठहींदी आहे। पोइ धीरे धीरे वृद्धि खे पाईंदा आहिनि। मद्रास आदि बि न हूंदी। वृंदावन गोकुल आदि नदियुनि ते रहंदा आहिनि। वैकुंठ जा महल हुते ॾेखारींदा आहिनि। तव्हां ॼाणदा आहियो असां हिते आया आहियूं नर सां श्री नारायण ठहिनि। सिर्फ़ मनुष्य खां देवता न चओ। देवताउनि जी त राजधानी आहे न। असां आया आहियूं राज्य वठण। हिनखे चइबो आहे राजयोग। कई हिते कोई प्रजा योग न आहे। असां पुरुषार्थ करे बाप सां सूर्यवंशी राज्य वठंदा आहियूं। असां पुरुषार्थ करे बाबा खां सूर्यवंशी राज्य वठंदा आहियूं। ॿारनि सां रोज पुछणो खपे कि कोई भूल चुक त न थी, कंहिंखे दुख त न ॾिनो, डिसर्विस त न कई। थोरी सर्विस में खटी न वञणो खपे। पुछणो खपे सॼे ॾींहुं छा कयो। कूड़ ॻाल्हायो त किरी पईंदो। शिव बाबा खां कुझु छिपी न सघे। ईअं न सम्झणो आहे कोई ॾिसे थो छा, ईअं न सम्झणो। शिव बाबा त झटि ॼाणे वेंदा आहिनि न। मुफ़्त पंहिंजी सत्यानाश कंदा आहियो। सच ॿुधाइणो खपे, तॾहिं सत्य में नची सघंदा।
बाबा चवनि था सच ॿुधाइणो खपे, तॾहिं सत्य में नची सघंदा। सच त मिठो नच चईंदा आहिनि। ख़ुशी में ॾाढो हर्षित मुख रहणो खपे। ॾिस स्त्री पुरुष आहिनि, हिक जे सौभाग्य में स्वर्ग जी बादशाही आहे, ॿिए जे भाग्य में न आहे। कोई सौभाग्य आहे, सौभाग्यशाली आहे जो ॿई हथियालो ॿधंदा आहिनि। असां ज्ञान चिता ते वेही इकट्ठा वञूं था, वो सौभाग्यशाली जोड़ा आहिनि बाबा जे घर में। तव्हां वार जगदम्बा मां जी बायोग्राफी खे ॼाणंदा आहियो, ॿियो कोई 84 जन्म न मञंदा हुननि जो। ॿियो असां त हुननि जी बायोग्राफी ॼाणंदा आहियूं, लेकिन असां हुननि खे ॿुधायूं की न जगदम्बा बि 84 जन्म वरितई त न मञंदा। हुननि जी बुझायूं हुननि खे ॾाढी ॾेई छॾी अथनि त मनुष्य सम्झंदा इहे त देवता आहिनि, जनम मरण रहंदा। चित्र त मनुष्य जो आहे न, एतिरी बायूं त हूंदियूं न आहिनि। विष्णु जो बि चित्र 4 भुजायूं वारो ॾेखारींदा आहिनि, प्रवृत्ति खे सिद्ध करण जे लाइ। हिते त 2 भुजायूं ई हूंदियूं आहिनि। मनुष्य पोइ नारायण खे 4 भुजायूं, लक्ष्मी खे 2 भुजायूं ॾेई छॾियूं अथनि। काथे लक्ष्मी खे 4 ॾेई छॾी अथनि, नारायण खे सांवरो, लक्ष्मी खे गोरो। कारण त कुझु बि पतो न आहे। तव्हां हाणे ॼाणंदा आहियो देवताऊं जो गोरा हुया, द्वापर में अची करे जॾहिं काम चिता ते वेठा त हुननि जी आत्मा कारी थी वई। हाणे त सभु बाबा खे यादि करे पंहिंजी आत्मा खे गोरो था ठाहिनि। पोइ बाप अची करे असां सभिनि खे हाणे कारे खां गोरो थो ठाहिनि। बाबा खे यादि करे त सभु आत्मायूं गोरियूं थी थी वञनि। अच्छा मीठे मीठे सिकल जे बच्चों प्रति माता पिता, अच्छा मीठे मीठे सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार आहे मिठे बाबा और मिठे सुखदाम खे यादि करणो। हिन मायापुरी खे बुद्धि सां भुलिजो। मिठे बाबा और मिठे सुखदाम खे यादि करणो, हिन मायापुरी खे भुलिजी वञणो आहे बुद्धि सां। ॿियो आहे सर्विस में कॾहिं थकणो न आहे। विजय माला में अचण लाइ अथक थी करे सर्विस करणी आहे। शिव बाबा सां सिधो रहणो, कोई भूल चुक न करणी आहे, कंहिंखे बि दुख न ॾियणो। असांखे शिव बाबा सां सदा सुठो रहणो आहे, कॾहिं बि भूल चुक न करणी आहे, कंहिंखे बि असांखे दुख न ॾियणो आहे, न मन न वचन न कर्म। वरदान हिक जे पाठ द्वारा निराकार आकार सो साकार में अनुभव करण वारा वरदानी मूर्त। सिर्फ हिक जो पाठ पक्को करे वरदाता खे राज़ी करे वठो त अमृत वेले खां रात ताईं हर दिनचर्या जे कर्म में वरदाननि सां ई पलदा हलदा उड़दा रहंदा। वो हिक जो पाठ आहे हिक बल हिक भरोसो, हिक मत, हिक बल हिक भरोसो, हिक जी मत, हिक रस्ती, एकता, एकांत प्रिय। यह हिक शब्द ही बाप खे प्रिय आहे। जो हिन हिक जो पाठ पक्को करे वठंदो न उन्हनि खे कॾहिं बि मुश्किल जो अनुभव न थींदो। अहिड़ी वरदानी आत्माउनि खे विशेष वरदान प्राप्त थींदो। जो हिक जो पाठ पक्को कंदो उन्हनि खे विशेष वरदान प्राप्त थींदो। हिन करे वो निराकारी आकारी खे जीअं साकार में ही अनुभव कंदा। स्लोगन आहे कि असां किनारो करे करे पंहिंजी अवस्था ठाहिण जे बजाय सर्व जो सहारो ठही वञो। ओम शांति।